भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में क़ौमी शाहराह बाईपास वटि क़ाइमु कयल सरकारी गोदाम ते पियल कणक जूं हज़ारे बोरियूं बरसात जे पाणी हेठि अची वियूं आहिनि, जंहिं सबबि गोदाम में पियल हज़ारे बोरियुनि जे ख़राब थियण जा इम्कान वधी विया आहिनि। इंतिज़ामिया तोड़े फूड खातो अॻो निंड में सुतल सरकार खे करोड़े रुपयनि जो नुक़सान जो ख़तरो आहे। गर्मियुनि में तेज़ उस तोड़े चौमासे जी बरसातनि दौरान फूड खाते पारां के बि उपा न वरिता विया आहिनि, जंहिं सबबि फूड गोदाम ते खुलियल आसमान हेठि हज़ारे कणक जूं बोरियूं जंहिं जी मालियत करोड़े रुपया ॿुधाई पई वञे ख़राब थियण जो ख़दशो वधी वियो आहे। मौसमियात खाते पारां बरसात जी अकथी बाद डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ रेन एमरजेंसी लॻाई वई, पर फूड खाते कणक खे महफ़ूज़ करण जे लाइ के बि उपा न वरिता विया आहिनि। ॿिए पासे फूड गोदाम इंचार्ज मीर हसन सोलंकी सां बार बार राब्तो करण जी कोशिश कई वई, पर हिन कॉल अटेंड न कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।